खैरपुर मां ख़बर ईंदा हलो त खैरपुर में ज़ैद ए भुट्टो प्रीमियम लीग जे तरफ़ां इफ्तिताही तक़रीब सुपीरियर साइंस कॉलेज खैरपुर में क्रिकेट टूर्नामेंट थी, जंहिंजो ख़ासि महिमान अंजुमन ताजरान सिंध जे नायब सदर मज़हरुद्दीन शेख हुआ, जिन खटे आयलनि खे नक़द कैश प्राइज़ 20,000 रुपया ॾियण जो ऐलान कयो। उन मौक़े ते मज़हरुद्दीन शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवाननि खे घुर्जे रांदियुनि जे मैदाननि खे आबाद कनि, जंहिंसां इस्पतालूं वीरान थी वेंदियूं ऐं मुआशिरो सिहतमंद फिज़ा में क़ाइमु थींदो। हिन चयो त सूबाई वज़ीर रांदियुनि खां घुर कई त सॼी सिंध में रांदियुनि जी सरगर्मियुनि खे फ़रोग़ ॾियण लाइ भरपूर किरदार अदा करे त जीअं नौजवाननि में हिम्मत अफ़ज़ाई थी सघे। हिन चयो त खैरपुर जा नौजवान रांदियुनि जी सरगर्मियुनि में जॾहिं बि सॾु कंदा, मां पंहिंजे हाल अदार हर मुमकिन मदद कंदुसि। उन मौक़े ते गुलाम असगर शेख, असदुल्ला शेख, एजाज अहमद शेख, अब्दुल वहीद शेख ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।